वायदे जी भोतारा मल्हार खान काॾे आहे? मल्हार खान में बस ज़मीन ते चक्कर लगाएं। या त सुठी ॻाल्हि आहे, ज़मीन जी सार संभाल लाइ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मौलाना। मोहतारा साईं, कीअं न ग़रीब वलूअ खे यादि कयो अथव? भलो तूं एतिरो मोतबर थी आहीं कि असांजे राकनि सां वधे थो फिरदो? मोहतारा साईं, वलू ईअं कंहिंसां न चाहींदो आहे। जेको वलू जी गिच में पवंदो आहे वलू हुनखे बख़्शींदो न आहे। भलो पाण खे एतिरो पट न। मोहतारा साईं, तुंहिंजे राक मुंहिंजे मथां चांहि हारी आहे। जे कुझु मां चयोमांसि त अञा चौकियूं पियो करे जेको वठ ॿियार पिया सर बचा। भोतारा साईं इहो तो वल्लू जंहिंजे प्लाट मां गैस निकितो आहे। भलो मां त तोखे आज़मायां पियो, बहादुर आहीं या न? तूं त वाक़ई बहादुर आहीं। अड़े बहादुरनि जी असां वटि इज़त आहे। अचे ना वे अची कुर्सीअ ते। मोहतारा मां सम्झां थो, तुंहिंजो को न को मूं में कमु फाथो हूंदो, इन लाइ तूं मुंहिंजी इज़त करे। न त सॼी उमिरि गुज़री वई, हिन वलूअ खे तूं कॾहिं हथ ई न ॾिनो। वाक़ई वलू, वाक़ई ॾाढो समझदार आहीं। कम त घणा आहिनि, पर हिकिड़ो कमु अहिड़ो आहे, तुंहिंजो बि फ़ाइदो आहे त असांजो बि फ़ाइदो आहे। अच वलू अच, वे मुंहिंजी घर में। वाह वाह मोहतारा साईं वाह। अॼु राति वलू असांजो महिमान आहे। वञो वञी हिन लाइ को सुठो बंदोबस्तु कयो जीअं ही ख़ुशि थी वञे ऐं सॼी ज़िंदगी हिन राति खे यादि रखे। वञो। मोहतारा साईं, कीअं मूंखे ॻोठा कंदा कोट बदनसीब आहे। हिकिड़ी मुलाक़ात में एॾी मुंहिंजी क़िस्मत अलड़े वलू तुंहिंजा भाग। पर न इहो त असांजो रवाज़ आहे, तॾहिं आहे कि इज़त ॾींदा आहियूं ऐं हुनजी ख़ूब ख़िदमत कंदा आहियूं।